नाज़िन प्रोग्राम व्यूज़ टाइम में भलीकार आऊं आहियां मुंहिंजो मेज़बान जुनैद अंसारी। नाज़िन अॼु मौज़ू अहिड़ो आहे जेको गुज़िरियल 1 साल खां डिस्कस थींदो रहियो आहे ऐं 1 साल खां डिस्कस ॿई रिलेटिव टर्म में थींदा रहनि लाॻापियल में। ख़ासि तौर ते असांजो वज़ीर आज़म साहिबु इमरान ख़ान साहिबु उनखे चवंदो रहियो आहे त घबराइणो नहीं, यानी कोरोना आहे तॾहिं बि न आहे घबराइणो ऐं कोरोना जे करे जेकॾहिं गुरबत पैदा थिए त हुन जा काफ़ी लॉजिक आहिनि ऐं हुन जो लॉजिकल कंक्लूजन्स ॾाढा शानदार रहिया आहिनि। कई मानाउनि में चवंदो त गुरबत वधी वेंदी, बुख वधी वेंदी, एटसेट्रा एटसेट्रा। हाणे इन ॿिन्ही मौज़ूअनि ते ॻाल्हाइबो। हिकिड़ो त कोरोना जी इंतिहाई भयानक सूरत हाल इंडिया में ऐं पाकिस्तान में ख़ुदि अलार्मिंग सिचुएशन थी वई आहे ऐं ॿिया गुरबत जा अंग अखर जेके IMF जारी कया आहिनि त पाकिस्तान में 3 करोड़ माण्हुनि अहिड़ा थी विया आहिनि, हींअर वधी विया आहिनि तादाद में जेके गुरबत जी लकीर खां हेठि ज़िंदगी गुज़ारींदा। मजमूई तादाद उन्हनि जो 8.5 करोड़ आहे। इन ई मौज़ू ते ॻाल्हाइण लाइ हिन वक़्तु असांखे पैनलिस्टिन टीम जॉइन कयो आहे, जंहिंमें शामिल नसीर मेमन साहिबु, इनाम भट्टी साहिबु, मुश्ताक मिरानी साहिबु ऐं शबीर शेर साहिबु। सभ खां पहिरियां हलूं था नसीर मेमन साहिबु ॾे। नसीर मेमन साहिबु, 1 साल गुज़री वियो, पहिरियां कोरोना पोइ गुरबत। हाणे कोरोना जो हशर त उहो थी वियो आहे जो इंडिया में अॼु 3,66,000 जेके आहिनि केस साम्हूं आया आहिनि, 2600 खां वधीक डेथ्स थियूं आहिनि ऐं जेका अण तस्दीक थियल काफ़ी इतलात उहे त ॾाढा भयानक आहिनि। पर सूरत हाल पाकिस्तान इहा आहे त 157 डेथ्स थियूं आहिनि। गुज़िरियल साल 20 जून ते पाकिस्तान जो सभिनि खां वधीक डिज़ास्टर्स ॾींहुं हो जॾहिं पाकिस्तान में 153 माण्हू कोरोना जे करे हयातूं विञाए चुका। पर अॼु जे ॾींहं ते 157 माण्हुनि पंहिंजूं हयातूं विञायूं आहिनि। उन सां गॾोगॾु केसिस जी शरह पाकिस्तान में 11% खां वधीक टपी वई आहे ऐं हींअर ख़दशो ज़ाहिर कयो थो वञे ऐं कंहिं जाइ ते इहो तजवीज़ूं ॾिनियूं वियूं आहिनि त इंडिया वांगुरु पाकिस्तान में बि ऑक्सीजन जी खोट थी सघे थी। इन लाइ ऑक्सीजन जी सप्लाई फैक्ट्रियुनि खे बंदि कई वञे। साईं, सूरत हाल ते तव्हांजो कमेंट चाहींदासीं। सवाल को बि कोन्हे। सूरत हाल आहे जेकर नंबर्स में बि वञूं त जेका तव्हां इंडिया जी फिगर ॿुधो था, ॾिसो पाकिस्तान जी आबादी इंडिया जे प्रोपोर्शन में लॻभॻि मुंहिंजो ख़्यालु आहे हुनजो 6 हिसो हूंदी। त जेकर तव्हां इन खे 6 सां ज़र्ब कंदो त इहो 1000 सवा 1000 इहो थी वञे जेकर मां आबादी टू आबादी कैलकुलेट कयां। पर मसइलो आबादी टू आबादी कैलकुलेशन जो न आहे। ज़ाहिर आहे गुथियल आबादियूं, पावर्टी, कुझु काफ़ी इशूज़ पाकिस्तान इंडिया जा बिल्कुलु कॉमन आहिनि। ॿिया हुननि जा कड़ा मसइला हुजनि, आबादी जो पैटर्न साॻियो आहे, समाज जा रवैया, माण्हुनि जा रवैया साॻिया आहिनि, अक़ीदे परस्ती साॻी आहे, कुझु फ़र्क़ु हूंदा। पर बाय एंड लार्ज सोसाइटी जो स्ट्रक्चर साॻियो आहे, तंहिंजे करे बिहेवियर बि साॻियो आहे। ॿिन्ही हंधनि ते हुकुमराननि ग़फ़लत कई आहे। अॻे साल बि जॾहिं इहे शयूं पंहिंजे उरूज ते वयूं पिए तॾहिं हिननि उनखे वक़्ताइती तौरु हैंडल न कयो। हिन साल कीअं थियो जॾहिं दुनिया ब्रिटिश एयरलाइंस ते जेके उतां फ्लाइटूं हूंदियूं आहिनि उन्हनि ते पाबंदी पे विधी, उनजी स्क्रीनिंग सख़्तु पे कई। ख़बर ई त हिकिड़ो हाईली वायरल क़िस्म जो म्यूटेंट उनजो अची चुको आहे, अफ्रीका मां अची चुको आहे। इन सॼे अरसे दौरान जीअं लास्ट ईयर तव्हां ॾिठो त ताप्तान बॉर्डर ते चकास न थियण जा नतीजा भोॻिया, तीअं हिन साल कीअं थियो त का बि आमद ते माण्हुनि जे एयरलाइंस जे आमद ते का क़िस्म जूं टेस्टूं न पे थियूं, का बि चकासी पुछाणो न पे थियो ऐं नतीजो इहो थियो त उहा हिकिड़ी वबा वांगुरु हाणे पंजाब में जीअं त घणो माण्हू थो अचे यूके मां त उते पकड़िजी वई आहे। सिंध ॿ टे हफ़्ता में चयो त महिरबानी करियो इंटर प्रोविंशियल जेका ट्रांसपोर्ट आहे सूबनि जे विच में उनखे कुझु ॾींहं खणी बंदि कयो। उहो न मञनि। नतीजो इहो आहे हाणे सिंध में तव्हां पॉज़िटिविटी रेट हाई थींदे ॾिसो पिया। इहो असां अॻु में बि हिते चवंदा रहियासीं त इहो थींदो। हुकुमराननि खे बिल्कुलु कंहिं शइ जी परवाह कान्हे। हुननि खे हिकिड़ी शइ सां इंट्रेस्ट आहे। जीअं 50 साल अॻु टिका खान चयो न त मूंखे ज़मीन खपे, माण्हू न खपनि, हिननि खे टैक्स खपनि, माण्हू न खपनि। लास्ट ईयर में हिननि चयो कुझु थी पए मैशत न बंदि कंदासीं। बेसिकली ॻाल्हि त कनि था त ग़रीब माण्हुनि जो छा थींदो, पर हिनखे ग़रीब माण्हू ऑनेस्टली कान, हुनखे ग़रीब माण्हू जो को फिक्र कोन्हे। ग़रीब माण्हू जो फिक्र हुजे त हेतिरो इन्फ्लेशन आहे उनखे कंट्रोल कंदा। रोज़ बिजली महांगी थिए थी IMF जी फरमाइश ते। हींअर बि इहो तय थियो आहे त 1000 अरब रुपए खां वधीक जेको उगाड़ियूं कंदा डिस्कोर्स जेके माण्हुनि जे थ्रू, त जेकर गुरबत जो मसइलो न आहे, माण्हुनि जो मसइलो न आहे, मसइलो हिननि जे टैक्स जी उगाड़ी जो आहे। ही सिधी ॻाल्हि कनि नथा। नतीजो इहो थींदो त हाणे जेकर तव्हां सोची हिकु घड़ीअ लाइ हींअर पंजाब जे वॾनि शहरनि में इवन इस्लामाबाद में इहा हालत आहे, बेड्स अवेलेबल कोन्हनि, ऑक्सीजन डिप्लीट पे थी थिए। हिकु क्राइसिस आहे जेको साम्हूं नज़र थो अचे, जंहिंजी सरकार जा माण्हू पाण एतिराफ़ था कनि। उन खां वधीक आख़िर छा थिए? आख़िर छा भला हिकिड़ो ॾींहुं अचे जो ख़ुदा न ख़ासि चवंदा हाणे क़ब्रिस्तान में जाइ कान्हे, पोइ असां सख़्तु क़दम खणूं। मां रुॻो हिकिड़ी ॻाल्हि करियां, लॉकडाउन वग़ैरह बिल्कुलु बि लॉकडाउन में सीरियस कोन्हे। हिन 2 ॾींहं जेको हफ़्ते में बंदि करण जी ॻाल्हि कई आहे, दुकान बाज़ारूं, इवन उन में बि दुकान बाज़ारूं बंदि नथा कनि। तव्हां टीवीअ ते मंज़र ॾिसो पिया, न कोई सख़्ती करण लाइ तयारु आहिनि। अॼु ताईं हिननि पुलिस बि हेठि कान लाथी आहे माण्हुनि खे ॾेखारण लाइ त साईं फ़ौज हाणे इन्फ्लुएंस हुनखे कंदी इम्पोज़। कंहिं बि शइ में सीरियस कोन्हनि खे।
मां लास्ट ॻाल्हि गुज़ारिश कयां त हिकिड़ो वर्स्ट केस सिनेरियो आहे जेकर फर्ज़ कयो तव्हांखे पाकिस्तान खे सील करे 15 ॾींहं जे लाइ हिकिड़ो स्ट्रिक्ट लॉकडाउन लॻाइणो पए। 15-20 वॾा शहर खणो जिते तव्हांजो 70-80% केस लोड आहे, उन्हनि में केतिरी आबादी हूंदी? 4-5 करोड़ आबादी हूंदी। जेकर उनजे अधु खे बि तव्हां पॉवर्टी में खणी अचो ऐं तव्हां वटि डेटा हुजे ऐं हुजणु घुरिजे, आख़िर रियासत आहे त एतिरे थिए त साल में छीपा ऐं ईदी ऐं सैलानी वारा मानी कराईंदा आहिनि कराचीअ में। त इहो छो नथो थी सघे त हिकु हुकूमत फर्म एक्शन वठी लखे माण्हुनि जूं ज़िंदगियूं बचाए? जेकर सुभाणे अस्पतालुनि जी जेका हालत अॼु आहे, जेकर इहो साॻियो रहियो त हफ़्ते खां पोइ 2 हफ़्तनि खां पोइ ख़ुदा करे ऐं ग़लति साबित थियां, पर सूरत हाल ॾाढी भयानक नज़र थी अचे। जी नसीर साहब, तव्हांजी तजवीज़ आहे त हुकूमत खे भयानक सूरत हाल खे साम्हूं रखंदे घटि में घटि 15 ॾींहंनि लाइ सख़्तु लॉकडाउन करणु घुरिजे त जीअं घटि में घटि वायरस खे फैलजण खां रोके सघिजे। इनाम भट्टी साहब, तव्हां छा चवंदव? सूरत हाल ॾाढी ख़तरनाक रुख अख़्तियार करे पई, अॼु सभ खां वधीक फैटेलिटीज़ थियूं आहिनि ऐं ऑक्सीजन जी घटिताई जूं ॻाल्हियूं बि हलनि पियूं ऐं चयो पियो वञे त शायदि फैक्ट्रियुनि खे ऑक्सीजन हाणे घटायो, मे बी असांखे अस्पतालुनि में ऑक्सीजन जी खोट खे मुंहुं ॾियणो पइजी सघे। तव्हांजी तजवीज़ छा हूंदी, छा करणु घुरिजे? मुंहिंजे ख्याल में पाकिस्तान वाहिद मुल्क आहे जिते कंहिं बि मामले ते एक्सपर्ट्स जी जेका कमेटीज़ वग़ैरह ठाहे उन्हनि जे आॾो शयुनि खे रखी ऐं पोइ उन तहत फ़ैसिला करणु ऐं मामले खे उन जी सेंसिटिविटी जे हिसाब सां अंडरस्टैंड करे उन ते फ़ैसिला करण वारी कॾहिं बि रविश न रही आहे। हिते असां वटि अमूमन ईअं थींदो आहे त इन मामले ते बि जेको हीअ पैंडेमिक आहे ऐं कोविड जे अंदरि जेके शयूं थियनि थियूं त तव्हां बजाए हिन जो एक्सपर्ट्स जेके हुन जा हुजनि वायरल डिज़ीज़िस जा ऐं उन खां पोइ उन्हनि खे मैनेज करण जे लाइ कीअं मुल्क जे अंदरि सॼी डेटा कलेक्ट करण जा, उन्हनि जे बजाए तव्हां हीअ ॾिसंदो कि अहिड़नि माण्हुनि खे ॾींदा जिन जी हुन में का बि एक्सपर्टी न हूंदी। त हींअर बि जेको इहो आहे त पाकिस्तान जे अंदरि टोटल हॉस्पिटल्स जे बेड जी कैपेसिटी केतिरी आहे, पाकिस्तान जे अंदरि टोटल तव्हां वटि वेंटिलेटर्स जेके आहिनि उन्हनि जी कैपेसिटी केतिरी आहे। उन सां गॾोगॾु हाणे वरी जेको नओं इशू अचणु शुरू थी वियो आहे, जेको इंडिया जे अंदरि हाईलाइट थियण खां पोइ हिते बि हिननि खे ख़दशो पैदा थी पियो आहे त पाकिस्तान जे अंदरि ऑक्सीजन पैदा करण जी कैपेसिटी केतिरी आहे। जेके बि इंडस्ट्रीज़ आहिनि उहे टोटल ऑक्सीजन केतिरी प्रोड्यूस कंदियूं आहिनि ऐं जेकॾहिं ख़ुदा न ख़ासिता उनजी डिमांड वधी वई त उनखे कीअं पूरो कयो वेंदो। हींअर यकदमि उन्हनि ऑक्सीजन जे फैक्ट्रियुनि खे चई छॾियो त उहा ईअं जेको आहे कंहिंखे बि न ॾियो ऐं उनखे कंट्रोल रखो। त हाणे ॾिसो त हैरत ई आहे त हेतिरे वक़्तु ताईं तव्हांखे इहा शइ सम्झ में कोन पे आई त हिन सूरत हाल जे वधण सां कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि जिन जे मामले में तव्हांखे इंफॉर्मेशन उन्हनि जी सॼी पोइ रिथाबंदी, उन खां पोइ कॾहिं बि अहिड़ी सूरत हाल जॾहिं पैदा थिए त उनखे मुंहुं ॾियणु उन जे लाइ कीअं कबो। तव्हां ॾिठो हूंदो त जंगी हालतुनि में जेके डिसीशन्स मेकिंग थींदी आहे, जेके फ़ैसिला कया वेंदा आहिनि, उहा कॉम्बैट फोर्सिस जेके आहिनि उन्हनि खे वधीक अंडरस्टैंडिंग हूंदी त उहो कीअं कंदा। साॻे ई तरीक़े सां हीअ जेका सूरत हाल आहे उनमें डॉक्टर्स जेके आहिनि उन्हनि खे ऑन बोर्ड वठिबो आहे ऐं उन्हनि खां इहा शइ मालूमात वठिबी आहे त तॾहिं उहा शइ थी सघंदी आहे। पर पाकिस्तान में तव्हां ॾिठो हूंदो गुज़िरियल साल खां वठी करे पाकिस्तान में जी इनाम साहब, पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन ऐं डॉक्टर्स बार बार इहो चवंदा रहिया त सख़्ती सां लॉकडाउन लागू कयो त जीअं उन ते कंट्रोल करे सघिजे। त हुकूमत खे हमेशह इहा ॻणती रही त कीअं इकोनॉमी खे बरक़रार रखिजे, गुरबत खे कंट्रोल कजे, न त असांजे माण्हुनि वटि गुरबत वधी वेंदी। पर हक़ीक़त ईअं कोन्हे। हिते जेके माफ़ियाज़ आहिनि, जेके बिज़नेस टाइकून्स आहिनि, जिनखे हिकु ॾींहं जो बि रुपयो पंहिंजो ध्यानु थींदे उहो क़बूल कोन्हे। तव्हां ॾिसो ही सॼे पेंडेमिक में पाकिस्तान जा जेतिरा बि इंडस्ट्रियलिस्ट आहिनि या वॾियूं वॾियूं जेके बि बिज़नेस कंपनियूं आहिनि उन्हनि केतिरो डोनेट कयो आहे पाण जे अंदरि पैसा जेको आहे सो उन मद में ॾिना हूंदा। जी इनाम साहब, तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? हिकु भेरो ॿीहर इनाम भट्टी साहब सां राब्ते करण जी कोशिशि कंदो हलंदो। मुश्ताक मिराणी साहब जो। मुश्ताक साहब, तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? हा हा मुश्ताक साहब, ही सिचुएशन वधीक ख़राब थी वञे, बदतर थींदी पई वञे। 157 माण्हुनि जी डेथ्स थी आहे। अॻे साल हिन ई सीज़न में जेकॾहिं असां डिस्कस करे आयासीं त कुझु 100 केस थींदा, माफ़ु कजो, त तॾहिं वॾी हिकिड़ी अलार्मिंग सिचुएशन हूंदी। अॼु त माना 5,500 खां वधीक केस थिया आहिनि ऐं इहो बि ख़दशो आहे त को नओं म्यूटेंट आहे ऐं उहो वधीक डेडली साबित थी सघे थो। तव्हांखे हुकूमती संजीदगी केतिरी नज़र अचे थी ऐं ॿियो तव्हांजे ख़्याल में अहिड़ी सूरत हाल में छा थियणु घुरिजे? नसीर मेमन साहब जी त तजवीज़ आहे त 2 हफ़्तनि जो सख़्तु तरीन लॉकडाउन लॻायो वञे।
पहिरीं ॻाल्हि आहे त जेकॾहिं फेयरली असां ॻाल्हि कयूं त स्ट्रक्चरली ॿई मुल्क हिंदुस्तान बि पाकिस्तान इन वबा खे मुंहुं नथा ॾेई सघनि। रीज़न्स इहो आहिनि त ओवर पॉपुलेटेड आहिनि ऐं तमामु घणा ग़रीब आहिनि। ज़ाहिर आहे जॾहिं तव्हां ग़रीब मुल्क हूंदा त न हुकूमत वटि पैसो हूंदो न माण्हुनि वटि पैसो हूंदो ऐं जेके स्लम्स आहिनि ऐं कुटियल आबादी आहे उन में जेको मुंहिंजी रिसर्च आहे उन मुताबिक़ कुझु नथा करे सघनि सवाइ त माण्हुनि खे पॉपुलर अपील कनि या वधि में वधि इहो आहे त भई जिते लॉकडाउन कनि स्मार्ट कनि, पर हिकिड़ी जॻह था कंदा वरी ॿी जॻह ते ॿिए जॻह ते इहो स्मार्ट लॉकडाउन कंदा त वरी माण्हू पेश कनि त मोबिलिटी तमामु घणी आहे। नेचुरल वे में जेकॾहिं सबसाइड थींदो त थींदो, अदरवाइज़ हिन इंटरवेंशन जे ज़रिए ई कुझु नथा करे सघनि। रीज़न गुरबत बि घणी आहे, पॉपुलेशन बि वधीक आहे ऐं जेके हुकूमतूं आहिनि अनफॉर्चुनेटली उहे इफिशेंट बि कोन्हनि। ऐं ॿियो जेका हिन वबा जी टेक्निकली ॻाल्हि कजे त उन जेका एतिरा वेरिएशन्स आहिनि या म्यूटेंट आहिनि त ऐं ॿी ॻाल्हि त वैक्सीनेशन आहे कोन ऐं जंगी बुनियाद ते बि नथा करे सघनि। बसि नेचुरल वे में सबसाइड थींदा त थींदा, अदरवाइज़ जेके माण्हू बचा जेके वीचारा गुज़ारे वेंदा। जी मुश्ताक साहब, इनाम भट्टी साहब तव्हांजी ॻाल्हि अध में रहिजी वई, तव्हां खां मां वरी जो तव्हांजी ॻाल्हि कुझु मौक़िफ़ अची वियो, पर मूंखे तजवीज़ तव्हांजी कहिड़ी हूंदी? तव्हां छा था सम्झो वैक्सीनेशन असां वटि थी कान सघंदी ऐं नज़र बि कान पई अचे, इन टाइम जे अंदरि हुकूमत खे छा करणु घुरिजे त घटि में घटि माण्हुनि जी ज़िंदगियूं कुझु बचाए सघजनि? तो हींअर बि सूरत हाल इहा आहे त अञा रेशो तमामु थोरो हींअर अॼु 11 पॉइंट समथिंग शुरू थियो आहे। त इन तेज़ी खे रोकण जे लाइ सवाइ सख़्तु लॉकडाउन फॉर 15 डेज़ 15 ॾींहंनि जे लाइ मुकमिल लॉकडाउन खां सवाइ को बि इन जो ग्राफ डाउन करण जो हल कोन्हे। ऐं इहा ई तजवीज़ ॾींदुसि त सरकार खे वार फुटिंग ते हिकिड़ा डिसीजन वठी 15 ॾींहंनि जे लाइ फुल लॉकडाउन करे ऐं उन खां पोइ बाक़ी मैयर्स वठणु खपनि त उनखे आहिस्ते आहिस्ते कीअं खोलिजे, बिज़नेसिस किथां वरी स्टार्ट वठजनि, कहिड़ियूं शयूं कजनि। 15 ॾींहंनि खां पोइ यकदमि तव्हांजो ग्राफ अंडर कंट्रोल अची वेंदो। ॿियो हिन वक़्तु ताईं मूं अञा ताईं पाकिस्तान जी कंहिं बि सरकार जे इदारे या कंहिंजे तरफ़ां ऐलान न ॿुधो आहे त पाकिस्तान जे एयरलाइंस जेके ॿाहिरनि मुल्कनि खां अचनि थियूं उन्हनि जे लाइ छा पुल आहे या छा SOPs आहिनि, जहिड़ी तरह सां ॿिया मुल्क यकदमि पंहिंजे मुल्क जे अंदरि फ्लाइट जो शेड्यूल जेको आहे सो अनाउंस करे या त बंदि था कनि, सख़्तु SOPs था कनि, त हिन वक़्तु पाकिस्तान जे अंदरि उहा का शइ थिए नथी। नतीजे में हींअर जेको अप्रैल में बि ईस्टर वेकेशन्स हुयूं यूरोप मां, तंहिंजे करे बर्तानिया मां ख़ासि करे पंजाब जे अंदरि जेका उते माण्हू जेके उते रहनि था उहे मोकलुनि में हेॾे वापसि आया, उन जे करे ई लाहौर जे अंदरि ऐं पंजाब जे अंदरि उहो ग्राफ वधियो ऐं उतां ई ॿीहर सां नई जेका लहर वधी आहे उन जो सबबु इहो आहे। हिंदुस्तान जे अंदरि बि इहो साॻियो ई, छाकाणि त हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जी काफ़ी सातरी आबादी बर्तानिया में जेका रहे थी उहा जेके वॾियूं वॾियूं मोकलूं हूंदियूं उन्हनि में उहे उतां पंहिंजे मुल्कनि ॾे अचनि था। ईस्ट वारे ॾींहंनि में अप्रैल जे ॾींहंनि में इहा शइ इंडिकेट कई वई हुई त बर्तानिया मां काफ़ी माण्हू हेॾां सफ़र कनि था पिया, जंहिंजे करे इहा शइ वधी सघे थी, पर हुन ते को बि ध्यानु न ॾिनो वियो, जंहिंजो नतीजो अॼु हिंदुस्तान पाकिस्तान ॿई भोॻनि था। हिंदुस्तान शिदत अख़्तियार करे वियो आहे, पाकिस्तान जेकॾहिं कंट्रोल न कंदो त उहा शइ अञा वधीक तेज़ी सां वधी सघे थी। त मुंहिंजी सजेशन इहा ई हूंदी त 15 ॾींहंनि जे लाइ मुकमिल लॉकडाउन करे पोइ उन खां बाद रिथाबंदी सां उनखे आहिस्ते आहिस्ते कीअं ओपन कजे, किथां खां करणु खपे। ऐं ख़ासि करे मुकमिल लॉकडाउन जॾहिं चइजे थो त वॾा शहर जेके बि वॾा शहर आहिनि पूरे मुल्क जा, उन्हनि सभिनी जे अंदरि, नंढनि शहरनि जे अंदरि एतिरो वॾो मसइलो कोन्हे। हिते असां प्रॉब्लम इहो थो थिए त जिते जो तव्हांजो अंग अखर 0 ते आहे उते बि उन लॉकडाउन जी जॾहिं सख़्ती अचे थी तॾहिं माण्हुनि में हिकु रिएक्शन पैदा थिए थो। वॾा शहर जेके बि आहिनि पाकिस्तान जा उन्हनि सभिनी में 100% लॉकडाउन करे 15 ॾींहंनि में उनजे ग्राफ खे डाउन कयो वञे। जी नसीर महमूद साहब, हाणे हिकिड़ो ॿियो टॉपिक जेको बि असांजे प्राइम मिनिस्टर साहब जो फेवरेट टॉपिक आहे, अगर कोरोना पे चवंदो है तो कोरोना की वजह से लॉकडाउन कर दिया तो गरीब तबका पिस जाएगा, गरीब बेचारा रुल जाएगा। पर हाँ जेका IMF जी रिपोर्ट आई है वह तो ॾाढी छिरकाईंदड़ आहे। हालांकि अंग अखर लास्ट ईयर बि ख़दशो ज़ाहिर कयो IMF, हिन साल कयो अथनि। अंग अखर ॿुधाइनि था त 2015 में पाकिस्तान में गुरबत जी लकीर खां हेठि जेका ज़िंदगी गुज़ारनि पिया माण्हू, उन्हनि जो तादाद टोटल आबादीअ जे 24.3% हुई। हिन वक़्तु IMF जो ख़्यालु आहे त हिन 5 साल जेके हुकूमत पंहिंजो टर्म पूरो कंदी एसी ताईं पाकिस्तान जो इहो 24.3
3% आबादी आहे, इन जो तादादु वधी 40% थी वेंदो। यानी पाकिस्तान जी 40% आबादी गुरबत जी लकीर खां हेठि ज़िंदगी गुज़ारींदी, जंहिंजी आमदनी यानी पर डे पर डॉलर बि न हूंदी। हाणे उनखे जेकर अंगखरनि में ॾिसूं त 2015 में पाकिस्तान में टोटल 5.5 करोड़ माण्हू गुरबत जी लीक खां हेठि ज़िंदगी गुज़ारनि पिया। ऐं हींअर IMF खे ख़दशो आहे त उन में फौरी तौर ते 3 करोड़ माण्हुनि जो इज़ाफ़ो थींदो ऐं उहा तादादु 8.5 करोड़ ताईं पहुचंदी। हाणे सवाल थो पैदा थिए, वज़ीर आज़म साहिबु जेका वॾी दावाऊं कयूं इलेक्शन खां पहिरियां त हुनजो प्रोग्राम हो ग़रीबीअ खे ख़तमु करण जो ऐं ॿिया बि काफ़ी हुननि ॻाल्हियूं कयूं। हाणे उहे ॻाल्हियूं बिल्कुलु इन हंधि त पोइ असां हाणे नथा चई सघूं, जेको पब्लिक ॾिसे वेठी जेके बि हुननि ॻाल्हियूं कयूं उन्हनि खे रिवर्स थियूं आहिनि। पर हाणे हीअ त ॾाढी अलार्मिंग सिचुएशन आहे। हिकिड़े पासे तव्हां कोरोना चओ था त कोरोना में बि तव्हांजी अप्रोच उहा ई हुई। हाणे त गुरबत बाबति IMF चए थो 3 करोड़ माण्हू तव्हांजे गुरबत जी लीक खां हेठि ज़िंदगी गुज़ारींदा, त उन सोसाइटी ते केतिरो इम्पैक्ट पवंदो, ज़ाहिर सोसाइटी खां पोइ पॉलिटिकल इम्पैक्ट ऐं इकोनॉमी ते केतिरो इम्पैक्ट पवंदो। एडी वॾी खौफनाक डेटा है। अॼु दान अंदरि तमामु सुठो एडिटोरियल बि लिखियो आहे, जो सची ॻाल्हि आहे त तव्हां बिल्कुलु ईअं सम्झो हीअ सोसाइटी रुगो गुरबत न आहे न, गुरबत माना पोइ तव्हां पुठियां ते जेके 3-4 ॾींहं मंज़र ॾिठा शहरनि जा, एक्चुअली छाजी रिफ्लेक्शन आहे, उनजे पुठियां फेथ हिकिड़ो फैक्टर आहे। पर तव्हां उहे तस्वीरूं गौर सां ॾिसो, उनमें यंग छोकिरा आहिनि, तव्हांखे ॿाहिरिणी जा लॻंदा, पुअर नेबरहुड जा लॻंदा पंहिंजे शिकिलुनि मां। उहे जंहिं हकारत नफ़रत सां कारुनि खे भाई था यानी टोड़नि था, उनजे पुठियां ड्राइविंग फोर्स मूंखे उनजे सबकॉन्शियस में मज़हब त एतिरो नथो नज़र अचे। उन्हनि खे जेका वेज आहे, उनखे जेका शदीद नफ़रत आहे, उहा जेका पॉवर्टी ऐं महरूमी जे नतीजे में हू सोसाइटीअ में जिते बि थोरी वेलबींग ॾिसंदा उनखे बाहि ॾियणु चाहिनि। हीअ एक्चुअली उनजो रिएक्शन आहे। उहे चाहिनि था त इहा कार ख़ुशहाली जी निशानी आसूदे घराणे जी आहे, शीशे वारा दुकान आसूदे घराणे जा आहिनि, माण्हुनि वटि जेके एसेट्स आहिनि हिननि वटि छो आहिनि, जॾहिं त मूं वटि हिकु वेले जी खाइण जी मानी कान्हे। उहो नौजवान यूज़ थिए थो अहिड़नि मौक़नि ते पंहिंजे पाण खे वेंट करे थो। सॼो हिकिड़ो खौफ़नाक बहिरानी सूरत हाल आहे। तव्हां सोचो 8.5 करोड़ माण्हू पुअर हुजनि, घिटीअ में हथियार हुजे, बिलो पॉवर्टी लाइन साईं, पुअर न बिलो पॉवर्टी लाइन, माना जंहिंजी जेका पर डे पर डॉलर इनकम न आहे। माना सादी ॿोली में चऊं त जेको माण्हू उहो माण्हू रोज़ 160 रुपया नथो कमाए सघे। हा, ऐं उहा त तव्हां ॾिसो असां बाज़ार ते डिजिट्स ईअं नथा ज़ाहिर कनि। एक्चुअली त तव्हां हिनखे हीअं सम्झो त इन्फ्लेशन जेको थियो आहे पुठियनि ॾींहंनि में, त जेका शइ तव्हांखे 100 रुपए में मिलंदी, 50 रुपए में मिलंदी, हाणे 100 रुपए में थी पए। माना तव्हांजी जेतिरी बि आमदनी आहे उहा नेट वैल्यू हुनजो अधो अधु घटिजी वियो आहे। जे तव्हांखे 25,000 जी कमाई हुई न, त तव्हां हाणे 12,000 था कमायो। एक्चुअली हर शइ इन्फ्लेशन में डबल हली वई आहे पुठियनि 4-5 साल। हाणे इन इन्फ्लेशन जो नतीजो इहो आहे त उहो माण्हू जेको पहिरें पॉवर्टी लाइन खां अबव हुयो, त उहो हाणे पॉवर्टी लाइन खां हेठि हलियो वियो। उनजे जेतोणीकि आमदनीअ जे नंबर हुनजा शायदि साॻिया हुजनि, पर हुनजी ख़रीदारी जी सघ अधो अधु हेठि हली वई आहे। हाणे हू जेकर कंप्रोमाइज़ छा थी कनि, ग़रीब माण्हू त हूंदो छा आहे जंहिं ते कंप्रोमाइज़ करे। इहो त कोन्हे त रोज़ जान अख़बार घुराईंदो आहे, न वठे, हर 6 महीने वेंदो आहे न्यूयॉर्क घुमणु, उहो न वञे। ग़रीब माण्हू जे कंप्रोमाइज़ जो बि मार्जिन कोन्हे। उनजो मार्जिन छा आहे त 3 वेलनि बजाए 1.5 वेलो खाए। ॿार खे जेकर 4 जोड़ा वॻनि जा वठी ॾींदो त हाणे हिकिड़ो वठी ॾिए। दवा जेकर उहो डॉक्टर खां वठी ॾींदो हफ़्ते जी, त हाणे 3 ॾींहंनि जी वठी ॾिए। ग़रीब माण्हू जो त मार्जिन बि इहो आहे, हू बेसिकली पंहिंजे साह खे रोके ज़िंदगी गुज़ारे ॿियनि लफ़्ज़नि। त हीउ जेको सॼो जेको तव्हां फिनामिना ॾिसो था, इहो डिजिट्स में त कुझु बि नेरेट नथो करे। जॾहिं तव्हां हिन जा पॉलिटिकल ऐं सोशल रिफ्लेक्शन ॾिसो था, जंहिंजो मूं मिसाल 3 ॾींहंनि जे रोड साइड जे व्यूज़ जो ॾिनो, हीउ उहा हीउ क्राइम जेको आहे, हीउ सुसाइड जेके इहे आहिनि असुल स्टोरी। इहे आहिनि डिजिट्स खां वधीक जेके तस्वीरूं, अज़ियतनाक तस्वीरूं समाज जूं, जंहिंमें माण्हू ॿारनि खे गॾु हंज में खणी ऐं आपघात कनि थियूं, ज़हर ॾियारनि थियूं ॿारनि खे। तव्हां सोचे सघो था, माउ जेका ॿार खे चिमाट न थियनि, उहा मासूम ॿारनि खे ज़हर ॾेई पाण ज़हर पिए। इन खां वॾो को इंसानी अलमियो थी सघे थो? इन खां वॾो को क्राइम थी सघे थो सोसाइटीअ में इंसानियत जे अगेंस्ट? ऐं ही पॉवर्टी जी ॻाल्हि कनि था, घटाइण जी ही ॻाल्हि कनि था, त कोरोना सां पॉवर्टी जो तलक मां चवां थो रुॻो इहो माण्हुनि खे ॿुधाइनि त हिन पुठियनि 3 सालनि में इन्फ्लेशन कंट्रोल करण लाइ कयो छा आहे। मां इम्पोर्ट शयुनि जी त ॻाल्हि नथो कयां न, खंडु त हिते पैदा थींदो आहे न, कमल कणिक त हिते पैदा थींदी आहे न, हिन दवाऊं त हिते लोकल फार्मार्स हिते था ठाहिनि न। हाणे उन्हनि सभिनी जे पुठियां मूंखे ॿुधायो वेयर इज़ द स्टेट? उहा किथे बीठी आहे? उहा किथे कंट्रोल करे सघी आहे? इहो चई छॾनि अॻियूं हुकूमतनि ईअं कयो, इहो चई छॾनि माफ़ियाऊं कनि पिए थियूं, असां छा कयूं? भई पोइ तव्हां हुकूमत आहियो न, तव्हां ज़िम्मेवार आहियो।
हिन जे हूंदे जेको इन्फ्लेशन थियो आहे ऐं मथां IMF सां जेके शर्त आहिनि उनजे नतीजे में छा थींदो, वरी बि थींदा पॉवर्टी लाइन ठाहे। हिकिड़ो ॿियो ह्यूज वाइट कलर्ड क्लास जेको मार्जिन्स ते बीठो हो, मिडिल क्लास जो, उहो जॾहिं हुनजी बिजलीअ जा यूनिट तव्हां बीणा कंदो, जॾहिं उहो ॿार जी फीस न भरे सघंदो, जॾहिं उहो टिनि वेलनि जी जेका मानी आहे उहा उन ते कंप्रोमाइज़ करणु शुरू कंदो, उहो ख़ुदि पॉवर्टी लाइन खे हिकिड़ो ॿियो वॾो हिकिड़ो ह्यूज नंबर हेठि ईंदो। उनखे न विसारणु घुरिजे। उनजो प्रॉब्लम इहा त उहो वाइट कलर्ड माण्हू आहे, उहो कतार में बीही किथे मानी पेचारो नथो वठी सघे, उहो बुख ते वेलो काटे थो, किथे हुज़ूर शर्मीअ खां बुख काटे सघे थो पर मां लाइन ते बिल्कुलु नथो बीह सघे। त तव्हांजे ख़्याल में जेको लोअर मिडिल क्लास हाणे पुअर क्लास ॾांहुं अचे थो, पुअर क्लास बिलो पॉवर्टी लाइन हले वियो, त पोइ हीउ जेको सोशल सॼो सोशल फैब्रिक आहे उहो कीअं हली सघंदो? छाजे करे अल्टीमेटली त गवर्नमेंट हैज़ टू पे। उहो जंहिं शिकिल में हलंदो उहो या त उनमें, छो त बदकिस्मती सां असां पॉलिटिकल लीडरशिप कान्हे का सोसाइटी में, तंहिंजे करे उहो एक्सप्लाइटर सां विढ़ण जी सघ विञाए वेठो आहे, उहो ॾाढे सां विढ़ण जी सघ विञाए वेठो आहे, उहो हुकूमत सां टकराए जी सघ विञाए वेठो आहे। उहो छा कंदो, जुनैद अंसारी खां मोटरसाइकिल थोरी, उहो जुनैद अंसारी जेका कल्ह उधर ते 3 किस्तुनि में पघार मां वापसि करण जे लाइ जेका मोबाइल फोन वठी आहे उनखां उहा फुरी, पंहिंजो न ॾींदुसि उनखे शूट कंदो। ही इम्प्लोजन आहे। हिकिड़ो सोसाइटीज़ में पावर हूंदा जंहिंमें सोसाइटीज़ एक्सप्लोड कंदियूं, रिएक्ट कंदियूं, जॾहिं उहे रिएक्ट करण जो पावर विञाए वेहनि त पोइ इम्प्लोजन में वेंदी। ही सोसाइटी जे इम्प्लोजन जो फेज़ आहे जंहिंमें उहा पंहिंजे ई ॿार हेठि दॿिजे, पंहिंजे मथां पंहिंजी छित किराए थी, छो त हू ॾाढे सां विढ़ी नथी सघे। हुन वटि लीडरशिप कान्हे का। लीडरशिप जेका आहे सा बि मुनाफ़िक ऐं जेका अपॉर्चुनिस्ट आहे, उहा बि हुनजे एजेंडा ते नथी हले, उहा बि हुनजे केस खे नथी करे, उहा स्कोर सेटिंग थी करे। जेको तव्हां हींअर ॾिसो था, नवाज़ लीग, फज़ल रहमान, पीपुल्स पार्टी, टिनी जा तव्हां अंदाज़ ॾिठा, इहे सभु स्कोर सेटिंग वारा माण्हू, इहे माण्हुनि जे राइट्स जी ॻाल्हि नथा कनि। त जॾहिं माण्हुनि वटि लीडरशिप बि कान्हे, माण्हुनि वटि ऑर्गनाइज़्ड फोरम्स कोन्हनि के, माण्हुनि जी कानून ऐं इंसाफ़ जा इदारा बि जॾहिं माण्हुनि खे नथा ॾियनि बेनिफिट ऐं उन्हनि खे नथा ॾियनि कंहिं क़िस्म जो रिफ्यूज नथा ॾियनि, शेल्टर नथा ॾियनि, पोइ माण्हू छा कंदा? उहो हिते वेंट कंदा, रस्तनि ते कंदा, गिटियुनि में कंदा, क्राइम्स कंदा, सफ़ा उहो बि न करे सघिया त सुसाइड कंदा ऐं ॿारनि खे ज़हर ॾींदा। इनजी मैनिफेस्टेशन इहा थी, पर इहो ज़हन में रखियो त सदा ईअं न कंदा। को वक़्तु ईंदो जॾहिं इहो, पोइ जॾहिं हुनखे मौक़ो मिलंदो ग्रोह जी शिकिल में, मॉब जी शिकिल में निकिरण जो, पोइ उहे ॿी तरह वेंट कंदा। जीअं तव्हां ॾिठो हूअ अकेले सरी इहे सभु माण्हू शायदि विढ़ी न सघंदा, इहे कंहिंसां बि टकराव में न अची सघंदा, हुकूमत सां बि न विढ़ी सघंदा, उहे हिक ॿिए खे मारनि हा, स्ट्रीट क्राइम्स कंदा, पर पोइ जॾहिं हुनखे मौक़ो मिलियो मॉब जी शिकिल में निकिरंदो, हुननि मैच करे छॾियो 3 ॾींहंनि में। इहे माण्हू पोइ ईअं कंदा। जी नसीर साहब, तव्हांजे ख़्याल में मॉब मेंटेलिटी पोइ जॾहिं मॉब ड्राइविंग फोर्स थी वेंदो त पोइ त ज़ाहिर आहे सॼे निज़ाम लाइ, सिस्टम लाइ वॾो चैलेंज बणिजी वेंदो। असांखे जॉइन कयो आहे शबीर शेर साहब। शबीर साहब ॿुधो पिया तव्हां मूंखे? जी जी शबीर साहब, तव्हांजी गैर मौजूदगी में जेको पहिरियों सुवाल मां चाहींदुसि तव्हां सां डिस्कशन शुरू कजे, पोइ नेक्स्ट क्वेश्चन ते मां अचां थो। आहिनि त हक़ीक़त में ॿई मिलियल कोरोना ऐं गुरबत, पर हाणे कोरोना ते ॻाल्हाइणु इंतिहाई लाज़मी थियो आहे। इंतिहाई भयानक सूरत हाल इंडिया में आहे, उनखां पोइ पाकिस्तान में ख़ुदि अलार्मिंग सूरत हाल पैदा थी वई आहे। 157 डेथ्स थियूं आहिनि अॼु। उन सां गॾोगॾु इहो चयो पियो वञे त ऑक्सीजन जी खोट थी सघे थी मुमकिना तौर ते। 11% रेट थी वियो आहे, पॉज़िटिविटी रेट थी वियो आहे। तव्हांजी तजवीज़ छा हूंदी? हुकूमत खे हाणे छा करणु घुरिजे? हींअर जॾहिं गुज़िरियल साल कुझु 100 केस साम्हूं ईंदा त लॉकडाउन हो, हींअर हज़ारे केस हलनि वेठा, तंहिं बावजूदि अञा डिसाइसिव न आहे। त मां त ॾाढो हिटिजी वियो आहियां जेका मां BBC ते बि रिपोर्ट ॾिठी इंडिया में जेका सूरत हाल हुई। मुंबई में शायदि मुंबई शहर ॾेखारियूं, दिल्ली ॾेखारियूं, ॿ टे वॾा शहर जेके ॾेखारियूं, कलकत्तो ॾेखारियूं, त उते माण्हू हलंदे रोडनि ते किरनि पिया ऐं ॿिया माण्हू जेके आहिनि से उहो ऑक्सीजन जा सिलेंडर ख़ाली थी विया हुया। उहे जेके अस्पताल जे अंदरि उहे अलॻि जेके आहिनि डेस्टॉल तमामु घणो वधंदो थिए वियो ऐं सूरत हाल एतिरी त भयानक लॻी जो मूंखे ईअं लॻो त जीअं जेका 1922 खां 25 ताईं जेका वबा आई इन सॼे सबकॉन्टिनेंट में, जंहिंमें माण्हू हुआ हुया, उहा सूरत हाल नज़र आई आहे। हुकूमत खे पूरी तौर ते इमीडिएट थी जेका ऐसा बाक़ाइदे कर्फ्यू लॻाइण जी ज़रूरत आहे, एयरपोर्ट बंदि करण जी ज़रूरत आहे ऐं इहो वायरस जेको जेसीं ताईं पहुतो सम्झ में अचे त इहो कीअं पहुतो हूंदो। ॿई गॾिया पिया आहिनि, सफ़ा वेठा आहिनि, एयरपोर्ट्स जे ज़रिए मिले थो ऐं हिंदुस्तान खां जेके शयूं गॾिया पिया अचनि, टमाटर जो ऐं इहो सॼो सब्जियुनि जो जेको मध्य प्रदेश पंजाब जो बंदि कोन थियो आहे।
तो पूरी तौर ते मां चवां त बाक़ाइदगी सां हुकूमत खे गुज़िरियल साल खां वधीक जेके आहिनि त हिकिड़ी टाइट सूरत हाल जेका असां रखणु खपे ऐं सभई स्कूल कॉलेज यूनिवर्सिटियूं फौरी तौर ते जेको आहे बंदि करण जी ज़रूरत आहे। जी जी शबीर शाह साहब, हलूं था मुश्ताक मीरानी साहब। मुश्ताक साहब, नसीर मेमन साहब गुरबत ते तव्हां तजियो ॿुधो, मां तव्हां खां कैटेगोरिकली ऐं एकेडमिकली सम्झणु चाहींदुसि पाकिस्तान में गुरबत जा अंग अखर वधण जो रीज़न कहिड़ो आहे, ऐं हीअ जेके फिगर्स अचनि पियूं जेकर 3 करोड़ माण्हू एड थी विया IMF जे ख़दशे मुताबिक़, उनखां पोइ सोशल फैब्रिक सोसाइटी जो कीअं मेंटेन रहंदो ऐं हुकूमत लाइ केतिरा चैलेंजिस वॾा रहंदा? छा सोसाइटी में गुरबत वधण सां पॉवर्टी लाइन खां हेठि जेकर लकीर खां हेठि माण्हू हलिया था वञनि त हुनजो इम्पैक्ट कहिड़ो हूंदो? पहिरीं ॻाल्हि इहा जुनेद, चवंदा आहिनि त रोम हिकिड़े ॾींहं में न ठहियो। इहो हिकिड़ो पहाको आहे। उनजो मक़सदु ईअं था कयूं त गुरबत हिकिड़े ॾींहं में कोन पैदा थी, न को गुरबत खे ख़तमु करण लाइ हिकिड़ो ॾींहुं लॻे। जिन बि मुल्क, जेके बि मुल्क आहिनि गुरबत खां मां मथे चढ़िया आहे, उन में ख़ासि जेको केस जेको हेॾो हले पियो उहो आहे तव्हांजो चाइना ऐं वियतनाम। ऐं उनखे तव्हां ईअं ॾिसी सघो था त उनजो जेको इंडिकेटर आहे त हुनजी GDP जेको ग्रोथ रेट आहे चाइना जो 10% खां वधीक हुयो ऐं वियतनाम बि 8% खां वधीक आहे। वेयर एज़ तव्हांजे पाकिस्तान में, हिन में तव्हांखे जवाबु अची वेंदो, वेयर एज़ पाकिस्तान में नवाज़ शरीफ़ जे दौर में ई 5.7% हुई। उनखां पोइ हिन वक़्तु तव्हांजो वर्चुअली 0 या माइनस जेका GDP ग्रोथ आहे, ऐं पीपल्स पार्टी जे वक़्त में बि 3% या 4% हुई। हाणे तव्हां ॾिसो सघो था त जेका गुरबत आहे उनजो खे ख़तमु करण जो हल इहो आहे त GDP ग्रोथ माना पैदावार जो इज़ाफ़ो। जॾहिं तव्हांजे मुल्क में पॉलिटिकल इनस्टेबिलिटी हूंदी, जॾहिं तव्हांजो ख़र्च नॉन प्रोडक्टिव सेक्टर्स में हूंदो, जॾहिं तव्हां वटि अमन अमान कोन हूंदो, इन्वेस्टर कोन ईंदो, त कीअं GDP ग्रोथ रेट थींदो? असां हिकिड़ी पॉइंट ते था ॻाल्हायूं। हाणे अचूं था त जॾहिं 18 अमेंडमेंट खां पोइ जेका सॼी जेको आहे मोस्टली जेके आहिनि ग्रोथ रेट जा जेके आहिनि सेक्टर उहे प्रोविंस जे अंडर आया आहिनि। एग्रीकल्चर प्रोविंस जे अंडर आहिनि, इंडस्ट्रीज़ प्रोविंस जे अंडर आहिनि, इन्वेस्टमेंट इहो प्रोविंस जे अंदर आहिनि, माना सूबनि जे अंदरि आहिनि। शहरनि जी जेका तरक़ी आहे उहो एक्सक्लूसिवली आहे। इरिगेशन जेको पाकिस्तान में सभ खां वॾे में वॾो जेको ग्रोथ जेको सोर्स आहे उहा इरिगेशन सिस्टम। हाणे जॾहिं सूबा फार्मिंग नथा करनि ऐं पोइ चवनि था सारी टू हर शइ तव्हां हणो मसाल इमरान ख़ान खे, वरी सभु इल्ज़ाम इमरान ख़ान ते हलियो। पर इमरान ख़ान त 2.5 साल आयो न, 2.5 सालनि खां पोइ बाक़ी जेको पहिरियों दौर हुयो कंहिं हुकूमत हलाई, नवाज़ लीग हलाई या पीपल्स पार्टी हलाई, उन में उन्हनि छा न छो न कयो, सिस्टम छो न बहितर कयो? मां वरी सिंध जे हवाले सां थो ॻाल्हि कयां त जिते सिंध में तव्हांजो इरिगेशन सिस्टम तबाह आहे, लॉ एंड ऑर्डर तबाह आहे, अधु सिंध जेको आहे सो धाड़ीलनि जे हवाले आहे, शहर तबाह आहिनि, इंस्टीट्यूशन तबाह आहिनि। रूरल SP जेको सेक्रेटरी आहे उहो हर 2-3 महीने चेंज थिए त यार तव्हां भला ॿुधायो त GDP ग्रोथ कीअं थींदी? मूं वटि बाक़ाइदे फैक्ट्स फिगर आहिनि, मां चैलेंज करे सघां थो त जेका सिंधी सोसाइटीअ जी $500 पर कैपिटा आहे, जेको ईअं सम्झो त सोमालिया जी इकोनॉमी खां बि घटि आहे। इन सूरत हाल में जेसिताईं प्रॉपरली वफ़ाक़ी जेको सिस्टम न ईंदो, हर सूबो पंहिंजे हवाले सां तरक़ी न कंदो। बाक़ी एब्स्ट्रैक्ट में त असां ॻाल्हाए सघूं था, एब्स्ट्रैक्ट में असां कंहिंखे इल्ज़ाम बि लॻाए सघूं था, एब्स्ट्रैक्ट में कंहिंखे चई सघूं था उहो हिकिड़ो सब्जेक्ट आहे त छा आहे। पर अल्टीमेटली इहो आहे त पाकिस्तान जो सिस्टम सही नथो हले ऐं उनखां पोइ जेके नॉन प्रोडक्टिव सेक्टर आहिनि उन में वधीक पैसो ज़ाया थो थिए। ऐं मिसाल जे तौरु तव्हांखे ॿुधायां त रुगो सॼे साल में केतिरियूं मोकलियूं आहिनि तव्हांजी ईदुनि जूं मोकलियूं डिफरेंट। जॾहिं माण्हू महिनत ई न कंदो त पैदावार कीअं थींदी? मां रिपीट थो कयां न, तव्हां चाइना हिन वक़्तु जेको आहे वियतनाम, हुनजो तव्हां एग्ज़ाम्पल त ॾिसो न त कीअं हुननि तरक़ी कई आहे, गुरबत खे कीअं हुननि ख़तमु कयो आहे। उन जी जॻह ते असांजे जेके सिंधीअ में चवंदा आहिनि हिकिड़ो अफ़ाल ॿियो अच, हिकिड़ो अफ़ाल ॿियो कमु ॿियो, हिकिड़ो टिपिकल हिकिड़ो सिंधी आहे।
त उनजो मक़सदु इहो आहे त असांजा जेके आहिनि अमल बि ख़राबु आहिनि, आदतूं बि ख़राबु आहिनि, सिस्टम बि ख़राबु हो। दैट रिक्वेस्ट त हटंदी वेंदी ऐं हिन कोरोना अञा जेका शयूं जेके आहिनि ख़राबु थींदियूं। जी मुश्ताक साहब, इनाम भट्टी साहब, मां सवाल इहो पियो कयां त गुरबत अंग अखर तव्हां ॾाढो मां पेश करे चुको आहियां सवाल जी सूरत में। हाणे ही सूरत हाल का बहितरी का उमेद करे सघिजे थी, जेकर करे बि सघिजे थी त उहा कीअं हूंदी? पहिरियां 5.5 करोड़ माण्हू, हींअर 8.5 करोड़ माण्हुनि जो ख़दशो ॾेखारियो आहे IMF, जेके पावर्टी बिलो पावर्टी लाइन लाइफ जी सघनि था पाकिस्तान में। जंहिं मुल्क खे पंहिंजो को फाइनेंस मिनिस्टर मुस्तकिल बुनियादनि ते न मिली सघंदो हुजे, गुज़रियल लॻभॻि आउं सम्झां थो 20 सालनि जो अरसो गुज़री चुको आहे। 99 खां वठी करे ही जेको आहे जेके फाइनेंस मिनिस्टर आणनि था उहे ई कंहिंजे न कंहिंजे ॿिए जे पेरोल ते हुजनि था। उहे जंहिं मुल्क खे फाइनेंस मिनिस्टर मिलंदा हुजनि, फाइनेंस प्लानिंग जे लाइ उन्हनि वटि को माण्हू न हुजनि जो जेॾी महिल उहे रिथा कनि त वरी ॿाहिरिनि मुल्कनि मां उन्हनि खे के माण्हू आणणा पवंदा हुजनि, ऐं उन्हनि में बि वरी जॾहिं एतिराज़ थियनि त क़ाबिल एतमाद जेके फ़र्द आहिनि, जेके क़ाबिल अहल माण्हू आहिनि, उन्हनि खे वरी उन में खयो बि न वञे त उन मुल्क में इकोनॉमी बहितर थियण जी त का उमेद रखी नथी सघे। छाकाणि त हिन मुल्क जे जिन तरजीहात ते जेके शयूं आहिनि उहे तमामु तेज़ी सां वधी रहियूं आहिनि। उन्हनि तरजीहात में इहो बि आहे त माण्हुनि खे कीअं जाहिल ऐं बेवकूफ़ रखियो वञे, उहो तेज़ी सां वधे थो। हिन मुल्क जे माण्हुनि खे कीअं दॿाए हीसाए पंहिंजे हिकिड़े कंट्रोल सिस्टम में हलाइजे, उहो वधे बि थिए थो। पर मुल्क जी इकोनॉमी कीअं बहितर थींदी, मुल्क जा मुआशी वसीला कीअं पैदा थींदा, उहे कहिड़ा फैक्टर्स आहिनि जंहिंजे ज़रिए पैदावारी सॼे पाकिस्तान जे सभिनी इलाइक़नि जी उहा पैरल ग्रोथ जेका आहे असांखे जो माण्हुनि जी गुरबत जी शरह घटिजी सघे, उहा हिते थिए कोन थी। हिते न रुॻो इहे अंग अखर जेके तेज़ी सां करोड़नि जे अंदरि 3.5 करोड़ अवाम गुरबत जी लकीर खां हेठि हलियो थो वञे, उते मुंहिंजे ख़्याल में इहे अंग अखर बि ॾियणु खपनि त हिन गुज़िरियल रुॻो हिकिड़े साल जे अंदरि चंद लख माण्हू कीअं वरी अरबपति थी विया हूंदा। इहो बि हिन ते सोचणु खपे त जंहिं मुल्क जे अंदरि लीकेजिस एतिरा हुजनि, जंहिं मुल्क जे अंदरि सिस्टम हिकिड़ो बाक़ाइदे इहा फरावानी सां रस्तो ॾेखारींदो हुजे त कीअं माण्हू ग़लति ज़रिए सां या ब्लैक मार्केटिंग जे ज़रिए अरबपति थी सघनि था, रिश्वतखोरी जे ज़रिए, ऐं ख़ासि करे सरकारी मशीनरी जे अंदरि हुकुमरान खां वठी करे ब्यूरोक्रेसी ताईं, सिविलियन खां वठी ॿियनि ब्यूरोक्रेसी जे इदारनि ताईं उहे कीअं पैसा उन्हनि जे ज़ाती अकाउंट्स में वञी सघनि था, उहे अरबपति थी सघनि था। त इहे बि पासा हिकिड़ा आहिनि, उहे नोट करणु खपनि। जेकॾहिं दुनिया जेका पाकिस्तान जे अंदरि गुरबत खे ख़तमु करणु चाहे थी, उहे सिर्फ़ु इन्हनि इंडिकेटर्स ते ॾिसंदी त पैदावारी वसीलनि वधाइण लाइ फॉरेन इन्वेस्टमेंट या डायरेक्ट फॉरेन इन्वेस्टमेंट अचे त तॾहिं वधी सघंदी। उन खां वधीक अहम शइ इहा आहे त मुल्क जे अंदरि जेके माण्हू रहनि था, जेके बाअसर आहिनि, जेके इन्हनि सभिनी शयुनि ते दस्तरस रखनि था, उन्हनि ते कंट्रोल कीअं कबो। जेकॾहिं उन्हनि ते कंट्रोल न थींदो त कॾहिं बि हिते इहा गुरबत ख़तमु नथी थी सघे। ऐं सम्झां थो त रियासत काफ़ी सालनि खां वठी करे मुस्तलसिल सिर्फ़ु इन ई बुनियाद ते हले थी त जेके माण्हू उन रियासत जो हिसो आहिनि, कर्ता धर्ता आहिनि रियासती मशीनरी जो, यानी हुकुमरानी जो ऐं उनजो हिसो आहिनि, उहे कीअं अमीर थी सघनि था। तेसी तोणी कॾहिं बि इहा शइ थी नथी सघे जो हिन मुल्क जो अवाम गुरबत मां निकिरी सघे। जेकॾहिं ईअं हुजे हा त हिन मुल्क जे अंदरि कॾहिं न कॾहिं इहो इंडिकेटर अचणु शुरू थिए हा त जिन माण्हुनि जा अरबे रुपयनि जी हिते जेका असां मिल्कियतूं हुयूं उहे गुरबत तरफ़ वधी रहिया आहिनि या उहे हेठि वञी रहिया आहिनि। ऐं ॿियो को जेको आहे सो सबबु सिर्फ़ु आम माण्हुनि जे गुरबत जो जेको आहे सो कोन्हे, सिर्फ़ु इहो ई आहे त गवर्नेंस जेका आहे, स्टेट गवर्नेंस हिकिड़ो वॾो उनजो सबबु आहे। उन खां पोइ जेका प्लैनिंग आहे, रिथाबंदी जो न हुजणु त पाकिस्तान जे अंदरि कहिड़नि सेक्टर्स में सीड़पकारी कजे, उहा उनखे कीअं तरक़ी वसाए सघंदी। न त दुनिया जे अंदरि मॉडल्स मौजूदु आहिनि, फास्टेस्ट डेवलपिंग मॉडल्स जेके आहिनि, जंहिंमें दुबई बि आहे, UAE आहे, यानी उन सां गॾोगॾु मलेशिया बि आहे, थाईलैंड बि आहे, वियतनाम बि आहे। उन्हनि सिर्फ़ु 15 सालनि जे अंदरि ग्रोथ कई ऐं उन्हनि जी पर कैपिटा इनकम कीअं रेज़ थी, उहे मॉडल्स मौजूदु आहिनि उन्हनि ते, पर हिते अमल नथो थी सघे छाकाणि त हिते असुल में ॿिया मॉडल्स वधीक इंपॉर्टेंट आहिनि जेके तरजीहात ते आहिनि, ऐं उहे आहिनि करप्शन ऐं बेड गवर्नेंस। जी इनाम साहब, शबीर शाह साहब, तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो। नाज़रीन, शबीर शाह साहब सां राब्तो करण जी कोशिशि कयूं था, पर हिते प्रोग्राम में टाइम पुॼाणी थी पहुचे। अहम तरीन डिस्कशन थी आहे जंहिंमें नसीर साहब जो ऐं इनाम साहब जो ख़्यालु इहो आहे त जेके मुतबादिल शयूं आहिनि उन्हनि खे ज़ाहिरिया ॾिसणो पवंदो, रिवाइज़ करिणो पवंदो। काफ़ी अलार्मिंग सिचुएशन आहे ऐं कुझु फैक्ट्स एंड फिगर्स ॾिना मुश्ताक साहब।
मुश्ताक साहब कुछ फैक्ट्स एंड फिगर्स ॾिना ऐं उन फैक्ट्स एंड फिगर्स खे जेकर ॾिसजे त उहो ख़ुदि उनजो चवणु आहे त परफॉर्मिंग इकोनॉमी तॾहिं बहितर थींदी जॾहिं कुझु इनपुट ईंदो का फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट ईंदी ऐं ॿियूं शयूं ईंदियूं ऐं नॉन प्रोडक्टिव जेके शयूं आहिनि उन्हनि ते असांखे इन्वेस्टमेंट घटाइणी पवंदी। पर हाणे सुवाल इहो थो पैदा थिए त पाकिस्तानी पर कैपिटा इनकम आहे $1200 जेका इक्वल टू जी सादनि लफ़्ज़नि में बयानु कयूं पाकिस्तानी रुपयनि में $2 लख ऐं पाकिस्तान में फ़ी फ़र्द साल में $2 लख कमाए थो अने एवरेज इनकम $16,000 पर डे पर मंथ समथिंग एल्स आहे। त हाणे सोचण जी ॻाल्हि इहा आहे त जेको माण्हू पर डे 500 या 600 रुपया कमाए थो उन्हनि जो रेशियो बि जेकर 200 ऐं 300 त अची वियो त जी कीअं सघंदो। बहरहाल सोशल फैब्रिक लाइ गुरबत तमामु वॾो सुवालु आहे। हिते प्रोग्राम टाइम पंहिंजे पुॼाणी थो पहुचे। पंहिंजे मेज़बान जुनैद अंसारी खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।